अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो अदीब मला आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु FM रेडियो 105 सां आहे। कुझु महीना पहिरियां मूं हिकु पोस्ट शेयर कई दोस्तनि सां जंहिंमें कारोबार जे हवाले सां पठाण सां गुफ़्तगू हुई। उहा तक़रीबन 2008 जी ॻाल्हि हुई जॾहिं मां कराचीअ में NIB बैंक में लोन ऑफिसर तौरु कमु कंदो हुउसि। जॾहिं मूं उहा पोस्ट लिखी त घणनि दोस्तनि चयो त हाणे इन पोस्ट खे अव्हां वीडियो में बि खणी अचो त जीअं आम माण्हुनि खे ख़बर पए त नौकिरी ऐं कारोबार में केतिरो फ़र्क़ु आहे ऐं कारोबार में कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं नौकिरीअ में कहिड़ा फ़ाइदा आहिनि। असां सिंधी माण्हुनि जो सभ खां पहिरियां हिकिड़ो जेको मिज़ाज आहे या जेका तबियत आहे त कहिड़ो नौकिरीअ ते घणो फिक्स आहे। असां अहिड़ा माण्हू आहियूं जो 4 एकड़ ॿनी, मेंहियूं, ढगियूं, ॿकरियूं एसि ताईं जो घर जा कागज़ गिरवी रखी या घर जो सोन कपाए 15 खां 20 लख ॾेई नौकिरी वठंदा आहियूं। उहा नौकिरी जंहिंजी माहाना पघार 15 खां 20 हज़ार हूंदी आहे। 15-20 हज़ार लाइ असां एडवांस में ई हुकूमत वारनि खे जेके मुख़्तलिफ़ एजेंट हूंदा आहिनि उन्हनि खे 15 खां 20 लख ॾेई छॾींदा आहियूं। ऐं 15-20 हज़ार में न घर हलंदो आहे, न ज़मीन गिरवी आज़ादु थींदी आहे, न सोन ठहंदो आहे। ऐं ईअं ई 30-40 हज़ार गुज़री वेंदा आहिनि ऐं आख़िर में हिकिड़ा 10-15 लख जेके अव्हांखे रिटायरमेंट जी सूरत में अव्हांजे हथ में हूंदा आहिनि। पोइ न तव्हां घर ठाराए सघंदा आहियो, न ॿार पढ़ाए सघंदा आहियो, न ई तरक़ी करे सघंदा आहियो। हा, उहे दोस्त जेके रिश्वत वठी घणो पैसो गॾु कंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि अलॻि आहे। हिते रिश्वत जी ॻाल्हि कोन था कयूं, असां उन जी ॻाल्हि था कयूं जंहिं वटि सिर्फ़ु सुकी पघार आहे। त दोस्तनि कुझु चयो त कारोबार लाइ पैसो लाज़मी आहे। ईअं न आहे। तव्हां कारोबार उहो कयो जंहिंमें अव्हां स्किल्ड हुजो, जंहिंजी अव्हांखे ॼाण हुजे, जेको अव्हांखे कमु ईंदो हुजे। मिसाल तौर ते हिकिड़ो वाढो आहे, वाढको कमु त करे थो पर उन कारोबारी शिकिल में ठेकेदारी करे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट वठे उन कमु करे। लाइट वारो आहे, लाइट जो कमु त करे थो पर उहो मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स वठे, लाइट जा कमु करे, ठीका खणे, ॿियूं शयूं आणे। त लाज़मी पंहिंजे स्किल खे ई तव्हां पंहिंजे कारोबार में तब्दील कयो। ऐं कारोबार उहो ई थींदो आहे जेके अव्हांखे ॼाण हुजे। अरे हिकिड़ो सुठो कुक आहे, हिकिड़ो सुठो माना खाधा पचाईंदड़ आहे, कंहिं होटल ते कमु करे रहियो आहे त उहो कंहिं पंहिंजे नंढे ॻोठ, हाईवे ते, नंढे शहर में या वॾे शहर में को बि नंढो कारोबार शुरू करे, भले जंहिंजी सीड़प 50,000 हुजे, 20,000 हुजे, 30,000 हुजे, बिस्मिल्लाह त करे पोइ आहिस्ते आहिस्ते उन मां ई शयूं ठहंदियूं आहिनि। ऐं हालांकि कारोबार हूंदो ई स्किल ते आहे। जेके दोस्त चवंदा आहिनि त कारोबार पैसे सां हूंदो आहे उहो कॾहिं कामयाबु न थींदो आहे। हा, उहे कंपनियूं जेके ऑलरेडी इन फील्ड में कमु करे रहियूं, जेके वॾियूं कंपनियूं आहिनि ऐं उहे पंहिंजो कोई अम्ब्रेला में सिस्टर कंपनीज़ इंट्रोड्यूस कराइनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में उहो लॉन्च कनि थियूं, उहो ई अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी असां हिकु ॻाल्हि इंडिविजुअल हिकु ॻाल्हि था कयूं आम माण्हूअ जी। नौकिरी करण सां अव्हां सिर्फ़ु पंहिंजो घर हलाए सघो था, पंहिंजो पेट पाले सघो था, पर कारोबार करण सां अव्हां पंहिंजा नस्ल सुधारे सघो था। अव्हांजो ख़ानदान जा ख़ानदान उन कारोबार जे सबबु तालीम याफ़्ता, मालिकानी सोच ऐं हिकु हुकूक वठण जी हिकु आज़ादी, हिकु नया आइडियाज़, हिकु नई इनोवेशन अचे थी। छो जो कारोबार सां ॾींहों ॾींहुं जेको अव्हांजो ज़हन एक्सपेंड थींदो, खुलंदो वेंदो आहे। ऐं नौकिरी त लाज़मी आहे, नौकिरी आहे, अव्हां भले CEO हुजो, डायरेक्टर हुजो, मैनेजर हुजो, छा बि हुजो, वरी बि हिकु ग़ुलामी आहे। मुंहिंजो हिते हरगिज़ इहो चवण जो मक़सदु न आहे त नौकिरी करण वारा के घटि आहिनि या उनखे मां डीमोटिवेट पियो कयां, पर मां दोस्तनि खे उहा सलाह पियो रखां त तव्हां नौकिरियूं भले कयो। नौकिरियूं न लाइ कयो त अव्हां कमु सिखो, कारोबार सिखो। मां मार्केटिंग कीअं थींदी आहे, अकाउंट्स कीअं हूंदो आहे, HR कीअं हूंदो आहे, एडमिनिस्ट्रेशन कीअं हूंदी आहे, कंपनी खे प्रॉफिट में कीअं वठी वञे। तव्हां भले स्टार्टिंग नौकिरी सां कयो पर नौकिरीअ में तव्हां सिखो, कारोबार सिखो, कारोबार जा गुर सिखो। उन खां पोइ जॾहिं अव्हां कुझु पैसा गॾु करे वठो, कुझु स्किल करे वठो, कुझु एक्सपीरियंस करे वठो, पोइ भले तव्हां मार्केट में हिकु दफ़ो 2 दफ़ो ट्राए ज़रूरु कयो त कारोबार। छो जो कारोबार हिकु अहिड़ी शइ आहे जो अव्हांखे उनजो मुनाफ़ो डे बाय डे, शाम जो, राति जो, ॾींहं जो ईअं पवंदो। पर नौकिरी तव्हांखे ख़बर आहे इंक्रीमेंट साल में सिर्फ़ु 1 दफ़ो लॻंदी आहे। पोइ कहिड़ा असांजा सिंधी इदारा अहिड़ा बि आहिनि जिते इंक्रीमेंट जो नालो ई न हूंदो आहे। कुझु ॾींहंनि मां पहिरियां हिकु अव्हां सां स्टोरी शेयर कयां। मां कंहिं होटल ते चांहि पी रहियो हुउसि त हुते हिकिड़ो मालशी जेके ईंदा आहिनि उन खां पुछियो आहे तूं केरु आहे? उन चयो साईं मां मुल्तानी आहियां, मुल्तान जो रहंदड़ आहियां।
उन खां मां पुछियो त जेको अव्हां जे हथ में शीशियूं आहिनि तेल वारियूं टोटल घणे जो आहिनि? चई साईं जेको हुन तेल आहे तक़रीबन 350-400 रुपए जो ख़र्चो आहे। मां हुन खां पुछियो त बाबा तव्हां ॾींहं में घणा कलाक कमु कंदा आहियो? चई साईं शाम जो 6-7 बजे घर खां निकिरंदा आहियूं ऐं तक़रीबन राति जो 11:30-12 कॾहिं कॾहिं 1 बि थी वेंदो आहे। मां हुन खां पुछियो तूं घणो कमाईंदो आहे रोज़ु? चई साईं अगरि ॾींहुं जुमो हूंदो आहे, छंछरु आचर हूंदो आहे ऐं ग्राहक सुठा हूंदा आहिनि त असांजी इनकम कॾहिं ॾींहं में 1500, कॾहिं 2000, कॾहिं 3000 थी वेंदी आहे। त मां हिकु सोच में पइजियुसि त यार हिकिड़ो जेको मालशी जंहिंजे हथ में सिर्फ़ु 300 जो तेल आहे उहे महीनो घटि में घटि भला 50-60 हज़ार कमाए थो। ऐं असांजा जेके नौजवान या असांजा ॿिया जेके माण्हू आहिनि जेके फुल स्किल्ड बि आहिनि, हर शइ आहे उन्हनि वटि टैलेंट बि आहे, हर शइ आहे, उहे 12, 13, 14, 15 हज़ार ते कमाइनि पिया। हाणे 12-15 हज़ार में हू घर हलाईंदा या ॿियूं सहूलियतूं कंदा, ॿारनि खे तालीम जे लाइ बि छा कंदा? त वरी बि इहा गुज़ारिश त अव्हां भले तव्हां नौकरियूं कयो, सुबुह जो नौकरी, पर शाम जो अहिड़ो को न को कारोबार ज़रूरु कयो। हिकिड़ो ॿियो एक्सपीरियंस अव्हां सां मां शेयर कयां। मां हुननि ॾींहंनि में नवाबशाह में हुयुसि। नवाबशाह में दुकान ते वेठो हुउसि त हुते हिकिड़ो अतर वारो आयो जंहिंजे बैग में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल चलेगा 50 मुख़्तलिफ़ अतर पिया ऐं बिना चवण जे हुन शीशी खोली ऐं साईं चकास कयो, चकास कयो, चकास कयो, चकास करणु लॻो। त मां खिलंदो बि रहियुसि ऐं ॾिसंदो बि रहियुसि। त मां मुंहिंजी आदत हूंदी आहे त हर माण्हू खां कुझु न कुझु सुवाल पुछंदो रहां। हुन चयो त मां चयो टोटल अतर घणे जो आहे? हुनजो साईं तकरीबन ये जो सारी परफ्यूम्स वगैरह हैं ये मैं पाकिस्तान चौक से लाता हूँ और इसकी अंदाज़न जो इन्वेस्टमेंट होगी 15 से 20 हज़ार की होगी। तो मैंने फिर वही सवाल किया कि भाई आप कितना टाइम देते हैं इस कारोबार को? उसने कहा सर मैं सारे दिन में तकरीबन 4 से 5 घंटे इस टाइम देता हूँ और 4-5 घंटे में इतना कमा लेता हूँ कि मेरा माशाल्लाह जो मेरा जो डेली घर का राशन है और स्कूल की फ़ीस वगैरह जो भी होती है माहाना वो निकल जाती है। तो मैंने उससे पूछा कि भाई कम से कम फिर भी फिगर तो बताओ। उसने कहा कि सर तकरीबन 40 से 60 हज़ार। फिर वही बात कि मेरे जहन में वही बात आ गई कि यार 40 से 60 हज़ार एक बंदा जो 15 से 20 हज़ार उधार पे परफ्यूम जो लाता है कराची से, वो यहाँ आके सेल करता है, वो भी कमा लेता है। तो हमारे लोग क्यों, सिर्फ हमारे लोग क्यों ही बस एक नौकरी के पीछे, गवर्नमेंट नौकरी हो, प्राइवेट नौकरी हो, जो भी हो, किसी दुकान पे या किसी कोई भी काम कर लें, क्यों? हालांकि हर कारोबार मॉडर्नाइज्ड हो गया है। अब हेयर सैलून को देखते हैं, पहले वो क्या हम जो शेव बनवाते थे वो 15 कितने होती थी, वो तकरीबन मेरे ख्याल से 30 से 40 रुपये। अब वही देखो शेव 500 की भी, 1000 की भी, उसमें फेशियल हो गया, उसमें हेयर सैलून आ गया, उसमें और चीज़ें आ गई। मीन्स कि हर चीज़ में इनोवेशन आ रही है, हर काम के अंदर इनोवेशन आ रही है। तो फिर वही गुजारिश सिंधी भाइयों को, जो भी सिंधी हो, उर्दू स्पीकिंग हो या पंजाबी, जो भी हमें सुन रहे हैं, हमें देख रहे हैं, उनको कि अपना माइंड थोड़ा सा चेंज करें। अपने माइंड को सिर्फ नौकरी तक महदूद न रखें, कारोबार की तरफ लेके आएँ। और कारोबार जो है, कारोबार से कारोबार बनता है। ऐसा नहीं कि बहुत से लोग मिस के एक दोस्त ने मुझे शेयर किया कि यार मैंने सोचा था कि फूड का कारोबार शुरू करूँगा, लेकिन मैंने फूड का कारोबार शुरू किया तो मेरा वो फूड इतना नहीं चला जितनी मेरी चाय चली। तो मैंने ये किया कि चाय की दुकान स्टार्ट कर ली और फूड को ख़त्म कर लिया, और अब माशाल्लाह वहाँ से मैं अच्छा कमा रहा हूँ। तो ये नहीं जो आप कारोबार सोचें और जाएं वही आपको हो, लेकिन आपको वो फील्ड सिखाती है, आपको लोग सिखाते हैं, आपको ग्राहक बताता है कि भाई आपकी चीज़ जो है आपको ज़्यादा इस पर तवज्जो देनी चाहिए, ये चीज़ होती है। थैंक यू वेरी मच।